दोस्तो ही कहाणी आहे शहज़ादी ऐं जादू जी मुंडी। साईं ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो। उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो। धन दौलत माया हर शइ उन बादशाह वटि हूंदी हुई, लेकिन बादशाह खे औलाद कोन हो। औलाद जो ॾुखियो हूंदो हो। नेठि हिकिड़े ॾींहुं वेस बदिलाए कारा कपिड़ा पाए शहर जे ॿाहिरां रस्ते ते ऊंधी मंझि विझी सुम्ही रहियो। रस्ते तां कई माण्हू पई आया विया, इन खां पई अहवाल पुछियूं, पर कंहिं सां बि बादशाह पंहिंजे दिलि जो हाल न कयो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिकु भेरे जॾहिं राति थी लोक लका सुम्ही रहियो, तॾहिं वटसि हिकिड़ो धीउ आयो। बादशाह वटि हिकिड़ो धीउ आयो, जंहिं खाणसि पुछियो, ए आदम जा बचड़ा, तोसां कहिड़ी वेदना जो हेतिरनि ॾींहंनि खां इन हालत में तूं हिते कीअं वेठो आहीं, छा मसइलो आहे? बादशाह हिन सां समूरी हक़ीक़त बयानु की। देख के चयईं, ए अलाह जा मखलूक, मूं वटि धन दौलत माया हर शइ वटि आहे, फ़क़ति औलाद जो ॾुखियो आहियां। इन जे करे मां हिते खट ऊंधी करे सुम्ही रहियो आहियां त मन अलाह खे मुंहिंजे हाल ते रहम अचे, मूंखे औलाद अता करे। दे चुस त ही लट अथई, उती हिन ॿेर जे वण में हण, पोइ जेकॾहिं ॿेर किरियो त पुट ॼमंदई, पर जे पन किरियो त धीउ ॼमंदी। पर यादि रख, जे धीउ ॼाई त उन जो लिखियो अथई घोड़े सां। ही मुंडी अथई जेका धीउ जी चीच में पाराए छॾ, जो हू जिते बि मुंडी खे चवंदी खेसि उॾाए उते वञी छॾींदी। दे एतिरो चई बादशाह खे लठ ऐं मुंडी ॾेई ग़ाइबु थी वियो। बादशाह जीअं उहा लठ वण में हईं, ॿेर जे वण में उहा दे वारी लठ हईं, त धणी जे कुदरत सां फ़क़ति हिकु पन किरियो। बादशाह उहो खणी धोई वञी राणी खे खारायो। थोरनि ॾींहंनि में राणी खे पेट थियो ऐं मुदत पूरी थियण ते खेसि धीउ ॼाई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। उन ख़ुशी में बादशाह अलाह जा शुकराना कया ऐं शहज़ादी अॼु नंढी सुभाणे वॾी नेठि अची जवान थी। साईं किसो कोता। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो, तूं सफ़र जो सामान साण करे कंहिं न कंहिं बादशाही में वञी शहज़ादी लाइ शहज़ादो ॻोल्हे संग करे अच, पर मूंखे पुट आहे कोन, सो शहज़ादो अहिड़ो हुजे जो हिते असां वटि रहे ऐं समूरी राजबाग संभाले। बादशाह जे हुकुम ते वज़ीर विलायतूं लोड़ींदो नेठि वञी हिकिड़े बादशाही में पहुतो। मजाण उते जे शहज़ादे जी माउ हुई जादूगराण, जंहिंखे शहज़ादी जी पैदाश घोड़े सां लिखी ऐं दे वारी मुंडी जी का अॻी ख़बर हुई। ते उहा मुंडी हथु करण लाइ पुट खे को अहिड़ो जंतर सेखारे छॾियो जो पढ़ी हू हिकदमि घोड़े जे पोशाक में अची वेंदो हो। ख़ैर वज़ीर शहज़ादी जी ॻाल्हि उते पकी करे मोटी आयो। शहज़ादी जी ॻाल्हि उतां जे बादशाह सां पकी करे मोटी आयो। अची बादशाह सां समूरो अहवाल कयईं ऐं ॿुधाईं त शहज़ादो घोड़े जी पोशाक बि ढकींदो आहे। उहो ॿुधी बादशाह खे दे वारी ॻाल्हि दिलि सां लॻी। आख़िर शहज़ादी खे परणाए ॿिन्ही ज़ालनि मुड़ुसनि खे पाण वटि जुदा बादशाह जॻह चाढ़ाए उन में रहाए छॾियईं, जिते ॾींहुं राति ॿानियूं हथ ॿधी हिननि जी ख़िदमत में बीठियूं हूंदियूं हुयूं। सभु खाधा पीता साज़ सामान वेठे वेठे खेनि उते पिया मिलंदा हुआ। शादी खां पोइ बि शहज़ादे जो उहो दस्तूर रहियो त जेकॾहिं दिलि थींदी हुअसि तॾहिं घोड़े जी पोश ढके बीही रहंदो हो। शहज़ादी जी माउ खे उन ॻाल्हि जो ॾाढो अरमान हूंदो हो ऐं धीउ जी क़िस्मत पई दिलि में कढ़ंदी हुई। नेठि हिकिड़े ॾींहुं बानी खे चयईं, उन शहज़ादी जी माउ पंहिंजे बानी खे चयईं त जॾहिं शहज़ादो राति जो पंहिंजी पोशाक लाहे रखे, तॾहिं तूं वॼाए वठी चुपचाप उहा खणी केॾांहुं घुम करे छॾ। हिकिड़े राति जॾहिं शहज़ादो ऐं शहज़ादी सुता पिया हुआ, तॾहिं बानी वॼाए ॾिसी शहज़ादे जी उहा पोशाक चोराए किथे वञी साड़े छॾियो। शहज़ादे खे जॾहिं उन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं ॾाढो ॾुख थियुसि। अची डपु वरितुसि, हाणे माण्हू अलाए छा करे छॾींदी। आख़िर लाचार थी कमकार लाइ हू अंदरि ॿाहिरि निकिरणु लॻो। होॾां माण्हू खे जॾहिं उहा इतला पहुतो, तॾहिं दिलि में चयईं, हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे, जो मुंहिंजे सॻे साॻे खां निकिरी वियो आहे। सो वाड़ वाड़ कंदे हिकिड़े ॾींहुं अची पुट वटि ठका कई। अची पंहिंजे पुट वटि पहुतो। नुंहुं जी करामती मुंडी हथु करण जी त अॻियां लोड़ लॻल हुअसि, सो अचण सां नुंहुं ते अहिड़ो वठी इब्लीस वारो हथु फेराईं जो शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। हिन खे पंहिंजी माउ सम्झी खणी अखियुनि में जायूं ॾिनी। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी विझंदे दे वारी उहा मुंडी
गुलसुल खाने में विसारे आई। सस के जो लॻो वजह सो मुंडी खणी कई सोगी ऐं वजह वठी पुट के बांह में हथ वठी उॾामण शुरू कई। घड़ी में अची पंहिंजे बादशाही में लथी। शहज़ादी के जॾहिं उहा ख़बर पई तॾहिं ॾाढो पछताई ऐं रोई रोई साणी थी पई। आख़िर पीउ खां इजाज़त वठी हिकु बानी ऐं 2 घोड़ा तयारु करे मर्दानो वेस करे उथी मुड़ुस जे पोयां पंधु पई। हीअ सईं होरींदी हकलंदी हलंदे हलंदे थोरनि घणे ॾींहंनि अंदरि शहज़ादी बानी समेत अची मुड़ुस जे मुल्क में पहुती। शहर जे ॿाहिरां जंग में राति पई वियसि। हिकिड़ी वेचारियूं अकेलियूं ज़ालूं ऐं ॿियो परदेस ऐं जंग सो राति रहण सबबु घोड़नि खे हिकिड़े पासे करे मथे वण ते चढ़ी वेही रहियूं। अधु राति गुज़रण खां पोइ धणी जी कुदरत सां शहज़ादी जी मुड़ुस हिकु परी सां गॾु उन वण जे हेठां अची चूपड़ रांदि करणु वेठो। शहज़ादी जॾहिं उहा हालत ॾिठी तॾहिं संदसि अखियुनि मां लुड़क वहण लॻा जो इतफ़ाक़ सां वञी शहज़ादे जे मथां किरिया। तॾहिं त शहज़ादे मथे निहारियो ऐं खेसि सुञाणे इशारे सां चयईं, बसि कर मथां परी तोखे मारे न छॾे। इशारे मिलण ते शहज़ादी खणी मट कई। आख़िर सुबुह थियण ते परी शहज़ादे खां मोकिलाए उॾामी वई। पोइ शहज़ादे हिन खे हेठि लही अचण लाइ चयो। हू वण तां हेठि लही। पोइ 2 ॼणा पाण में मिली हाली अहवाली थिया, ॾुख सूर ओरायूं। शहज़ादे चयुसि, मुंहिंजी माउ आहे जादूगरनि, सो उते तोखे पाण वटि कीअं रहियां, पर हिकिड़ी सलाह आहे, तूं वटि सुभाणे थी हिते बि उन बहाने सां गॾु रही सघंदासीं। तॾहिं शहज़ादी चयुसि, तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी ज़हर आहे, तूं कहिड़े बि नमूने मूंखे पाण खां जुदा न कर। जीअं तूं चवंदे तीअं करण लाइ तयारु आहियां। पोइ बानी हुजे या छा बि थिए मां तयारु आहियां, लेकिन मूंखे पाण सां गॾु रह। शहज़ादी चयो, चलो सही आहे। नेठि शहज़ादे हिन खे वठी अची माउ सां मिलायो। इलाज़ मिंतूं करे केसि बानी जे बहाने पाण वटि रहाईं। माण्हू हुई ज़ालिम रूह, सो हिन वेचारी खां सख़्तु कमु वठणु लॻी। हिकु ॾींहुं सिरई ऐं वारी जूं 2 ॻूणियूं पाण में गॾाए शहज़ादी खे चयईं, हिन ढेर मां सिर जुदा करे ॻूण भरे रख, न त तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। उहो हुकुम ॿुधी शहज़ादी गणती में पइजी वई। जॾहिं संदसि मुड़ुसु आयो तॾहिं हिन सां उहा हक़ीक़त कई। शहज़ादो जादूगरनि माउ जो पुटु, सो हिन खे बि कहिड़ा गुर ईंदा हुआ। तंहिं छा कयो जो हिकदमि देह खे हुकुम कयईं त उहो कमु हिकिड़े पल में करे ॾियो। हुकुम जी देरि हुई, यकचुम में कमु थी वियो। माण्हू जॾहिं हीअ हालत ॾिठो तॾहिं सम्झी वई त उहो कमु मुंहिंजो पुट जो आहे। ॿिए ॾींहुं वरी वॾे गप में घणा कंडा ऐं काठूं मिलाए चयईं, उन मां गारो ठाहे भित जोड़े उन जे मथां गारे जो लेपो ॾेई छॾ। शहज़ादी उहा ॻाल्हि बि वञी मुड़ुस सां कई, जंहिं वरी बि देहनि खे हुकुम कयो, जन घड़ीअ में भित जोड़े लिंबे तयारु करे छॾी। जादूगराणी जॾहिं उहा लका ॾिठो तॾहिं पक थियसि त मुंहिंजो पुटु हिन बानी ते आशिक़ आहे, वरी बि केॾां हलियो न वञे। वरी जादू जे ज़ोर ते खणी ॾिसे थी बाने उहा साॻी शहज़ादी आहे जंहिंसां मुंहिंजे पुट जो शादी थियल आहे। हेकारी गणती में पइजी वई, हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे। उहा शहज़ादी कॾहिं न कॾहिं मुंहिंजे पुट खे ज़रूरु वठी वेंदी, तंहिं करे खेसि छो न अटकल सां माराए छॾिजे। आख़िर ख़्यालु करे हिकिड़े ॾींहुं चिठी लिखी ॾिनई, ख़त लिखी ॾिनई त चयईं त मुंहिंजे भेण वटि खणी वञ। शहज़ादी उहा चिठी खणी हली त वाट ते संदसि मुड़ुसु मिलियसि, जंहिंसां उहा अहवालु कयईं। शहज़ादो जान खणी चिठी पढ़े लिखे ॾिसे त उन में लिखियलु आहे त हीउ मुंहिंजे पुट जो दुश्मन आहे, तूं वटि पहुचे त खेसि माराए खपाए ख़तमु करे छॾिजांइ। हिन उहा चिठी फाड़ी ॿी लिखी ॾिनसि त हीउ मुंहिंजे नुंहुं सदोरी ऐं सुलछणी आहे, तूं हिन खे प्यार ऐं मोहबत सां पाण वटि रहिजांइ, हिन खे का बि तकलीफ़ न ॾिजांइ। साईं किसो कोता। शहज़ादे जी मासी कननि खां खुरी, यक खां काणी, हथ खां टुंडी ऐं टंग खां मंडी हुई। शहज़ादी खे हलण वक़्तु संदसि मुड़ुसु उहा ॻाल्हि ॿुधाए चयो त तूं जॾहिं दौर जो आवाज़ु ॿुधीं तॾहिं कंहिं बहाने सां ॿाहिरि अची ॿिहजांइ, पोइ पाण गॾिजी हीउ मुल्क छॾे कंहिं पासे हलिया हलंदासीं। मासी घणो ई तोखे रोकंदी, पर हू अञा उथी मस, तूं वठी ज़ोर सां धिको ॾिजांइ जीअं वञे कंहिं अड़ा में किरे। शहज़ादी जे वञण खां पोइ जादूगराणी खे पक हुई त हू हाणे मरी खपी वई हूंदी, सो छा कयूं जो भेण जे ॻोठ मां पुट खे पढ़ण लाइ जंज वठी उथी निकिती। वाट ते शहज़ादो ज़िद करे बीही रहियो, चयईं उहा करामती मुंडी ॾे त अॻिते हलां, न त आउं कोन हलंदुसि। आख़िर घणी छिकताण खां पोइ माणस खेसि मुंडी ॾिनी, जेका शहज़ादे वठी खणी सोगुई कई। जंज बि हलंदे होरींदे हकलंदे नेठि अची हुन ॻोठ में शहज़ादी जे रहण वारे जाइ जे ॿाहिरां बीठी।
उते शहज़ादी जे कननि ते जो दिलि जो आवाज़ु पियो। तॾहिं सही कयईं त शहज़ादो अची वियो। सो मुंडी टुंडी मासी खे माट मीट करे वठी जो थेलो ॾिनई त वञी ऊंधी मुंहुं किरी पाण भड़को खाई हिकदमि अची पंहिंजे मुड़ सां मिली। पोइ ॿई गॾिजी वठी उॾामणु शुरू कया। अकजम में अची पंहिंजे बादशाह में पहुता। शहज़ादी जी पीउ ऐं माउ जॾहिं हिननि खे ॾिठो तॾहिं ॾाढा ख़ुशि थिया। ख़ैर ख़ैरातूं करे ख़ुशियूं कयूं। पुठियां शहज़ादी जी जादूगरनि माउ जॾहिं ॾिठो त पुट जो वञिणो हो सो हथां वियो। तॾहिं रोई रोई मथो पिटे जंज समेत वापसि हली वई। होॾां शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में हमेशह लाइ गॾु गुज़ारण लॻा। सॼी उमिरि ॾाढी मज़े में गुज़ारियूं। जहिड़ो मिलियो उन्हनि जो थियो तहिड़ो छल जग जहान जो थिए। आमीन। दोस्तों हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।